काज़ी अमल में ख़बर शामिल कयो पिया। ॻोठ माही जतोई में सिंगावती तकरार सबब औरत के कत्ल कियो वियो आहे। नज़ीरा जतोई के जवाबदार फयाज़ जतोई फायरिंग करे कत्ल करे फरार थी वियो आहे। इतला ते पुलिस पहुची औरत जो लाश काज़ी अमल अस्पताल मुंतकिल कियो वियो आहे। जवाबदार मूंखां धीअ जो संग घुरियो, इनकार ते पिस्टल जा फायर करे धीअ के कत्ल करे फरार थी वियो आहे। मक़तूला जे वालिद जो चवणु आहे सिंगावती तकरार तां औरत के संदसि मासात फयाज़ जतोई कत्ल कयो आहे। ज़िक्र कयो पिया नाज़रीन काज़ी अहमद खां, जिते ॻोठ माही जतोई में सिंगावती तकरार सबब औरत के कत्ल कियो वियो आहे। नज़ीरा जतोई के जवाबदार फयाज़ जतोई फायरिंग करे कत्ल कयो आहे। नाज़रीन ब्रेकिंग न्यूज़ शेयर कयूं पिया काज़ी अहमद खां, जिते ॻोठ माही जतोई में सिंगावती तकरार सबब औरत के कत्ल कियो वियो आहे। नज़ीरा जतोई के जवाबदार फयाज़ जतोई फायरिंग करे कत्ल करे फरार थी वियो। इतला ते पुलिस पहुची औरत जो लाश अस्पताल मुंतकिल कियो वियो आहे।